अस्सलामुअलैकुम संगत। अज जो व्लॉग है लाइव व्लॉग दिखा रहे पे तव्हांखे हींअर पंहिंजो पाणी भरण जे लाइ बबली बाइक जी चाबी बि खणी अथमि। हीउ ड्रम बि खणा पियो ऐं हलूं था हाजी शाह जी दरगाह ते। मूंसां गॾु रहिजो। जी बिल्कुलु हींअर घर खां निकिरी चुको आहियां ऐं हे घर आहे पंहिंजो। हे बबली बाइक तयार है, डम खणूं पिया ऐं हाजी शाह जी दरगाह जी तरफ़ हलूं था। संगत हिन वक़्तु आउं मोटर बाइक ते आहियां ऐं मुंहिंजे पोइ गाॾी ते पाणी वारा डम बदल आहिनि ऐं असां वञूं पिया न मतिलबु आउं वञा पियो पंहिंजी परंपरा पूरी करण जे लाइ हाजी शाह जी दरगाह ते। टी सेक्शन खां पोइ आउं हिन वक़्तु मुंशी पार्क वारो इलाइक़ो आहे जेको उहो क्रॉस कयो अथमि ऐं हाजी शाह जी दरगाह जी तरफ़ रवाना आहियां पंहिंजी बबली बाइक ते ऐं मुंहिंजे पोयां गाॾी क्रॉसिंग बि कनि पियूं। असां पहुची चुका आहियूं हाजी शाह जी दरगाह जी तरफ़ जो रस्तो आहे जेको DHQ सिविल अस्पताल टंडोलियार बि वञे थो ऐं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस टंडोलियार ते बि रस्तो वञे थो। हे ॿई रस्ता बि हितां ई गुज़र करे वञनि था। असां ऐं दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुसि त जंहिं बि दोस्त मूंखे लाइक फॉलो ऐं सब्सक्राइब न कयो त बराए महिरबानी मूंखे लाइक फॉलो ऐं सब्सक्राइब कंदा त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। हाजी शाह जी दरगाह ते पहुची चुका आहियूं ऐं हे बबली बाइक तां डम मिलायां थो। हाणे नलको अलाए केरु केरु हलाईंदो मूंसां गॾु। मूं हिन नलके में जेको आहे सो रबड़ वारो पाइप लॻायो मोटरसाइकिल वारो ट्यूब, पोइ इनजे करे जो हवा लॻी पई आहे जाम पाणी ॿाहिरि हारिजे थो, हवा में पाणी सही भरिजे कोन थो। ही ॾिसो पिया ट्यूब लॻो पियो आहे ऐं असां हाणे पंहिंजी परंपरा पूरी करण लाइ नलके खे हलायूं था त डम भरे वठूं। हिकिड़ो डम पाणी जो भरिजी चुको आहे, हाणे ॿिए डम जो वारो आहे। ॿियो डम असां लॻायो आहे ऐं नलके खे हलायूं था, पाणी भरियूं था। संगत पाणी भरे छॾियो अथमि ऐं मोटरसाइकिल ते बाइक बबली बाइक ते पाणी बि रखी छॾियो अथमि। डम रखणु ॾाढा ॾुखिया हुआ छो जो घणा डम 30-40 किलो जा डम मोटरसाइकिल ते अकेले सिर रखण बि हल मूंखां पुछो। असां दरगाह तां निकिरी चुका आहियूं ऐं पंहिंजे घर जी तरफ़ वञूं पिया। ही मुंहिंजा पाड़ेसरी बि ॾिसो पाणी भरण आया आहिनि। ओ वीचारनि जो तेल खुटी वियो आहे शायदि। ऐं मुंहिंजे पोयां तव्हांखे बिल्डिंगूं नज़र ईंदियूं। हिन में हिकिड़ी डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस आहे जेका ट्रेज़री पाण खणी अचूं, उनखां पोइ DHQ जेका सिविल अस्पताल शहर में उनखे शिफ्ट कयो अथनि हिते, ऐं नंबर 3 ॻाल्हि त 3 में जेका ही फुल डिस्ट्रिक्ट अकाउंट डिस्ट्रिक्ट पुलिस हेडक्वार्टर उहो बि हिते शिफ्ट कयो अथनि ऐं ॿियनि ऑफिसनि जो लाइ बि हिननि जो कमु जारी आहे। पंहिंजे मेन घर वारी गली में पहुची चुका आहियूं। हिन में बि 2-3 स्पीड ब्रेकर आहिनि, सभु हला था गॾु। हिन मुंहिंजे मामा वारनि जो घर ऐं हीअ असांजो घर वटि पाण पुॼी चुका आहियूं ऐं पंहिंजी परंपरा पूरी करे ऐं हे माइक बि चेक करिणो हो ऐं परंपरा पूरी कईसीं, माइक बि चेक कयासीं। हाणे ख़बर पवंदी माइक कीअं आहे। वधीक आख़िर में दोस्तनि खे वरी बि चवंदुसि जंहिं बि दोस्त मूंखे लाइक फॉलो ऐं सब्सक्राइब न कयो उहो दोस्त मूंखे लाइक फॉलो ऐं सब्सक्राइब कनि ऐं अॻी वीडियोस जे लाइ ॾिसंदा रहंदा।